सचो सतरा। पाठ साहब अक्सा जे सतावीह इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जे प्लेटफॉर्म तां सुहिणा सिंधी पूने जे तरफ़ां ऑर्गेनाइज्ड इन सम्मेलन में शामिल थिया आहियूं। सो अहिड़े प्यार भरे अवसर ते अक्सा सुहिणा सिंधी उन्हनि सभिनी जे कार्यकर्ताउनि सहयोगियुनि साथियुनि ऐं सभिनी देश विदेश खां आयल महिमाननि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब सिंह जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि अहिड़ी कंहिं प्यार भरी बैठक या गजल माहौल जी गजाणी में शामिल थींदा आहियूं या उनखे बणाईंदा आहियूं त उनजो मक़सदु जेतिरो प्यार मोहब्बत हिक ॿिए सां मिलणु ॿोली संस्कृति सभ्यता साहित्य तहज़ीब या तमदन खे गॾु खणी हलणु हूंदो आहे। उन सां गॾोगॾु असांखे अॼु जी ज़िंदगी ऐं अॻिते जे निभाव खे या बणाव खे बि साम्हूं रखणो हूंदो आहे। तंहिंजे करे असां टिनी चीज़ुनि खे गॾु गॾु खणी करे हलंदा आहियूं, पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर। पास्ट जो मक़सदु हूंदो आहे समझ या सिखिया, यानी जेको कुझु पातोसीं या ॾिठोसीं उनखे सम्झी करे हलणु। जेको कुझु असां बहितर या चङा हुयासीं या कयोसीं या थियो उनखे सम्झी करे उन मां सिखिया वठणु त जेको कुझु बहितर कयोसीं या थियो उनजो फल छा मिलियो ऐं जेको कुझु ग़लति थियो उनजो नतीजो छा निकितो। पोइ हमेशह असांजी हिकिड़ी नेचर रही आहे त असां चङी चीज़ खे खणी करे हलंदा आहियूं ऐं ग़लति चीज़ खे वरी करण खां पोइ त थींदा आहियूं जे बहितरी ऐं चङाई खे असां अॻिते वधाए सघूं। तंहिंजे करे असां सिंधियुनि या दुनिया जे हर हिकु इंसान हमेशह उन ॿिन्ही चीज़ुनि खे साम्हूं रखी करे हलिया आहे। असां पंहिंजी ऊचाई खे बि ॾिठो आहे, पंहिंजी सभ्यता ऐं साहित्य खे बि ॾिठो आहे ऐं पंहिंजे पोइते खे पवण खे बि ॾिठो आहे। तंहिंजे करे वरी असां नए सिर पंहिंजे जीवन खे अॻिते वधाइण जी कोशिशि बि करे रहिया आहियूं ऐं उन खां जेको कुझु असां हाणे कंदासीं उहो ई असांजो मुस्तक़बिल बणिबो, उहो ई असांजो फ्यूचर थींदो। ऐं उनजे लाइ कुदरत असां सभिनी खे हिकिड़ी समझ त सभिनी खे ॾिनी आहे ऐं सभु उन ते विश्वास में रखंदा आहियूं।
तो न कुछ खड़ी आयासीं न कुछ खड़ी वेंदासीं। इनमें असां सभु विश्वास रखंदा आहियूं ऐं उन सां गॾु असां इन्ही में बि मज़बूत विश्वास रखंदा आहियूं त जेको कुझु आहे उहो असांजो आहे। ॿई ॻाल्हियूं असांजूं गॾु गॾु हलंदियूं आहिनि। असां चवंदा आहियूं असांजो कुझु बि न आहे, न कुझु खणी आयासीं न कुझु हलंदो, पर उन ते बि मज़बूत विश्वास हूंदो आहे त जेको कुझु आहे असांजो आहे, कंहिंखे हथु लॻाइण बि न ॾींदासीं ऐं उन ते पंहिंजो दम लॻाए छॾींदा आहियूं। ऐं ॿई चीज़ूं हक़ीक़त आहिनि, ॿई चीज़ूं हुअणु खपनि। ॿई चीज़ूं वॾियूं समझ भरियूं आहिनि। छाकाणि त जेको असां चवंदा आहियूं असांजो कुझु बि न आहे, उहो त असां सभु ॾिसंदा आहियूं, पर जेको असां चवंदा आहियूं सभु कुझु असांजो आहे, उन ते बि असां विश्वास रखंदा आहियूं ऐं पूरी महिनत असांजी उन ते हूंदी आहे त सभु कुझु असांजो आहे। ऐं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे छाकाणि असां उन परमात्मा, उन ईश्वर, उन मालिक में यकीन रखंदा आहियूं। उन सचे साईं ते असां विश्वास रखंदा आहियूं। उन सां नातो असां जहिड़ो बि जोड़ियूं असांजो तहिड़ो रहंदो। असां उन मालिक जी पाण खे औलाद सम्झूं, उनजो चौकीदार सम्झूं, उनजो नौकर सम्झूं या उनजो ड्राइवर सम्झो, कुझु बि सम्झो। असां ॾिसंदा आहियूं असांजो ॿारु हुजे, असांजो ड्राइवर हुजे, असांजो चौकीदार हुजे या असांजो नौकर हुजे, सभु असांजे सामान खे ईअं सम्झंदा आहिनि जीअं उनजे पंहिंजे घर जो आहे। जंहिं ॾींहुं ड्राइवर चयो मुंहिंजो गाॾी सां कहिड़ो वास्तो, मुंहिंजी मालिक जी आहे, कोई काए वॼे को बीहाए, कोई ख़राश ॾे, कोई लीको पाए, मूं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। असांखे उहो चङो कोन लॻंदो। जंहिं ॾींहुं असांजी औलाद चयो त मिल्कियत मुंहिंजे वॾनि जी आहे, जेको वणनि करनि, हुजे न हुजे, मुंहिंजो कहिड़ो वास्तो, असां ते छा गुज़रंदी। जंहिं ॾींहुं कंहिं चौकीदार चयो मालिक जो गोदाम आहे, कोई चोरी करे कोई खणे, मुंहिंजो छा, असां छा सम्झंदासीं। साॻे नमूने जीअं उहे असांजा आहिनि, असां उन मालिक या उन ईश्वर, उन परमात्मा जा आहियूं। त जेकॾहिं उन असांखे हिते पंहिंजी औलाद, चौकीदार, नौकर, ड्राइवर, पाण खे असां कुझु बि सम्झो, उहो बनाए करे मोकिलियो आहे। पूरी सृष्टि, पूरो संसार, पूरो ब्रह्मांड उनजो आहे। पोइ उन में असां जहिड़ो जहिड़ो जेतिरो जेतिरो कमु कंदासीं, जेतिरी ईमानदारी सां हलंदासीं, ओतिरो ओतिरो असांखे फल मिलंदो, ओतिरी ओतिरी असांजी पघार मिलंदी, ओतिरी ओतिरी असांजी विरासत मिलंदी। जेकॾहिं असां किथे बि ईमानदारी सां कमु कंदासीं त दिन ब दिन असांजी पघार, पोस्ट, सभु कुझु वधंदी रहंदी, असां तरक़ी कंदा रहंदासीं। जंहिं ॾींहुं असां अमानत में ख़यानत कंदासीं, पहिरियों पघार घटिबी, ॿी सूरत में असांखे कढियो वेंदो। साॻे नमूने परमात्मा असांखे पंहिंजो चौकीदार या औलाद बणाए करे मोकिलियो आहे। उन जेका बि असां ते रहमत कई आहे, जेतिरो जंहिं वटि में कुझु आहे, जेकॾहिं उनजो ॾिनल असां खणी कुझु बि न आयासीं, उन असां ते फ़र्ज़ु रखियो आहे, उनखे चङे नमूने संभालींदासीं, चङे नमूने हलाईंदासीं,
चङे नमूने जो बहितर इस्तेमालु कंदासीं, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर अंदाज़ सां गुज़ारींदासीं, त पोइ ओतिरी जी रहमत वसंदी वेंदी, जहिड़े नमूने सॼी औलाद थींदी आहे। जेतिरो जेतिरो औलाद असांजी पंहिंजी पंहिंजी एफिशिएंसी, कारकर्दगी बहितरी ॾेखारींदी वेंदी, जेतिरी चङी थी वेंदी, असां सभु कुझु पंहिंजो पाण खे हथनि सां ॾींदा वेंदासीं। पर जेकॾहिं ॾिसंदासीं उनजा पेर चङा कोन्हे, उनजी हालत चङी कोन्हे, त पोइ पंहिंजो हथ रोके छॾींदासीं। मरण खां बाद उनखे मिले त सदा मिले, बाक़ी हथ सां ॾियण खां असां आख़िरी दम ताईं पंहिंजे हथ खे रोकींदासीं। तंहिंजे करे असां हिते उनजी औलाद थी करे कमु कंदा आहियूं। उन जेको बि कुझु कयो आहे, असां जेतिरो बहितर थींदा वेंदासीं ओतिरो ओतिरो कंदासीं, ऐं आख़िर में त सभु कुझु आहे त उन जो। जेतिरो उनमें प्रोग्रेस कंदासीं, जेतिरो वधाईंदासीं, ओतिरी ओतिरी आशीर्वाद मिलंदी वेंदी, ओतिरी ओतिरी रहमत मिलंदी वेंदी। ऐं जेतिरो बहितर कंदासीं, हित में असांखे विरासत, पघार या कुझु बि चऊं, ओतिरी वधीक इज़त, शान, मान, भाग, नसीब, क़िस्मत जे रूप में मिलंदी वेंदी। ऐं जेको बहितर कंदासीं, वरी हितां वेंदासीं, उते बि मालिक पंहिंजी गोद ॾींदो, असां उते बि ख़ुशि रहंदासीं, हिते बि ख़ुशि रहंदासीं। जा ॿई जहान बहितर थींदा, ॿिन्ही जहाननि में चङो थींदासीं। तंहिंजे करे हिते असां सभु उन मालिक जी औलाद हूं, चौकीदार हूं। इन करे सिंधी में हिकिड़ो शेर आहे त पोड़ी थी न ज़मीन, झूनो थियो न सिज, हिन बनी में ॿिज, कई छिटींदड़ छॾे विया। भई कॾहिं ज़मीन धरती पोड़ी न थींदी आहे, ऐं सिज कॾहिं झूनो न थींदो आहे, माना कॾहिं घटि न थींदो आहे। पर जेका ज़मीन या खेती आहे, इनमें केतिरा ई आया जेके पोखे विया ऐं खणी विया ऐं वेंदे वेंदे वधा रहिया, पर ज़मीन उते ई रही। उनजी ज़मीन खे कंहिं अॼु ताईं कुझु न करे सघियो आहे, सभु उंजी रही आहे, उंजी रहंदी। तंहिंजे करे असां सभु जेके बि आहियूं, असां सभु जेको पंहिंजो कमु करे वेंदासीं, जेको कार्य करे वेंदासीं, उहो असांजो यादि रहंदो। तंहिंजे करे असांखे त ज़िंदा रहण जे लाइ सिर्फ़ु पंहिंजो नालो ॾिनो वियो आहे, ज़िंदगी न, नालो ॾिनो वियो आहे। इन करे जॾहिं असां पैदा थियासीं, साह हुयो पर नालो न हो। पर जॾहिं वेंदासीं, साह न हूंदो पर नालो हूंदो। तंहिंजे करे ऐं नालो असांखे यादि ॾियारींदो असां केतिरो वक़्तु ज़िंदा रहियासीं। पोइ जहिड़ा कमु कंदासीं, जहिड़ा कार्य कंदासीं, तहिड़ो असांजो नालो सदाई रहंदो। जेसि ताईं उहो कमु रहंदो, एसि ताईं असांजो नालो रहंदो। जेसि ताईं उहो कार्य रहंदो, तेसि ताईं असांजो नालो रहंदो। तंहिंजे करे ज़िंदगी खां बाद असांखे जेको बि पंहिंजो ज़िंदगी जे हूंदे कमु करिणो आहे, उहो जेको पंहिंजो नालो पैदा कयासीं तहिड़ो रहियासीं। जेकॾहिं अहिड़ो कमु कयोसीं त नालो, इन करे असांजा वॾा जेके बि हुया, वॾे कमाल जी चीज़ करे विया। उन्हनि असांखे जेको आशीर्वाद ॾिनो सभिनी इंसाननि खे बचपन में, त 100 साल जीअं, 1000 साल जीअं, जुगान जुग जींदो रहे। उनजे पोइ तां इहो मक़सदु कोन असां एतिरी का लंबी उमिरि जियूं। लंबी उमिरि त असांखे पतो आहे, जॾहिं 80 90 क्रॉस कंदा आहियूं, 70 खां पोइ असांजी हालत छा हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त चवंदा आहियूं हाणे घणो कुझु थियो थिए, पूरो थियो, हाणे मालिक सॾे पर मौत न ईंदो। 80 90 खां बाद ज़िंदगी अॼु जे दौर में बि ॾुखी बणिजी वेंदी आहे, त 100 1000 साल में छा हालत थींदी। इन जो मक़सदु इहो न आहे असां एतिरो वक़्तु ज़िंदा थियूं, पर उन्हनि असांखे आशीर्वाद ॾिनी त 100 साल जीअं, 1000 साल जीअं, यानी जुगां जुग जीअं, यानी तुंहिंजे हथां, तुंहिंजे वसां एतिरा कम थियनि, कार्य थियनि, जे तुंहिंजो नालो 100,000 सालनि ताईं ज़िंदा रहे, तूं सदाई नाले सां गॾु ज़िंदा रहे, सदाई ऊंचो ऐं बहितर रहे।
तंहिंजे करे असांखे जे कोई कमु करिणो आहे ॿिनि रूपनि में करिणो आहे। इहा बि हक़ीक़त आहे। असां न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं। इहा बि हक़ीक़त आहे। असांखे सभु कुझु चङे नमूने संभालणो आहे। ऐं इहा बि हक़ीक़त आहे असांखे आशीर्वाद में पंहिंजो नालो मिलियल आहे। असांखे हिते अहिड़ो नालो पैदा करिणो आहे जेको सवनि हज़ारनि सालनि ताईं यादि रखियो वञे। तंहिंजे करे असां जो गज आणियूं, असांजा मौक़ा, असांजूं चीज़ूं, असांजी ज़हन, असांजी सोच, उहो सभु ॿिन्ही तरफ़नि ते हलणु खपे। हिकु इहे मीटिंगूं, गज आणियूं, पाण में प्यार भरियो माहौल, उहो सभु हुजणु खपे। ऐं ॿियो असां कुझु न कुझु कयूं। जीअं असां सम्मेलन जी शुरूआति में चयोसीं, असां सोलर सिस्टम जो पंहिंजी सिंध जो हिकिड़ो मिसाल वरितोसीं। भई अॼु खां 1000 साल असां वटि सोलर सिस्टम हुयो। छाकाणि त जॾहिं 6-7 में पढ़ंदा, 6th ऐं 7th में, तक़रीबन 76-77 में असांजो हिकिड़ो उस्तादु हूंदो हो पढ़ो। हू चवंदो उन वक़्त में असां वटि सिंध में अहिड़ा शीशा हुआ जेके अॼुकल्ह पाण सोलर सिस्टम था चऊं। जेकॾहिं को ॿाहिरियों माण्हू हमिलो कंदो, चाहे हमिलो हमेशह उन वक़्तु सामूंडी रस्तनि मां थींदो या परे खां ईंदो, त हिननि खे डिफेंस में सोलर सिस्टम लॻल हूंदा। उतां ई उहो शीशे ते सिजजी उनखे एतिरी त ज़ोरदार रोशनी ॾींदा जो पूरो घोरा, पूरो जहाज़ सड़ी वेंदो ऐं असांजी सिंध सुरक्षित हूंदी, असांखे कुझु बि न थींदो। यानी 1000 साल अॻु में असां सिंध में अहिड़ो सिस्टम हो। असांजी हेल्थ अॻु में बि अहिड़ी हुई। जंहिं मां चयो अॼु बि जेकॾहिं आयुर्वेदिक वैदिक तिब हिकमत मेडिसन मेडिकल उहा आहे, उहा वाघ भट जे करे आहे। वाघ भट उनखे नए सिर ज़िंदा कयो जॾहिं हिकमत ख़तमु थी वई आयुर्वेदिक, उन अची करे पैदा कई। ऐं उहो सिंधी हो, उहो सिंध सां तालुक़ु रखंदो। तंहिंजे करे असां कंहिं खेत्र में पोइ ते कोन रहियासीं, असां हमेशह अॻिते रहियासीं। त इन करे वाघवट 6वीं सदी में थियो, 6th सेंचुरी में। ऐं सोलर असांजो 2000 साल या केतिरो बि पुराणो रहियो। उन्हनि उन वक़्तु एॾो वॾो कमु कयो। असांजा वॾा एतिरा तहज़ीब यादि आयो। उन वक़्तु मुंहं जे दड़े में अहिड़ी कोई बि चीज़ अहिड़ी न आहे जेका हाणे न हुजे। जेतिरो असां पंहिंजो पाण खे अॼु सिविलाइज़ सम्झंदा आहियूं, उन वक़्तु असां ओतिरा सिविलाइज़ हुआसीं, उन खां वधीक हुआसीं। यानी सॼी सिविलाइज़ेशन, असांजी हालत, उन्हनि एतिरो कमु कयो जो मुंहं जे दड़े लाइ असां चई सघूं था 5000 साल असां चवंदा आहियूं 7000 के ख़तमु ते थिया आहिनि। माना सिविलाइज़ेशन केतिरी पुराणी हूंदी, केतिरे वक़्त में ठही हूंदी, सम्झ जी ॻाल्हि उहा आहे। असां उनखे 5000 साल सां तशबीह नथा करे सघूं। अहिड़ी सिविलाइज़ेशन 15 खां 20,000 सालनि ताईं तशबीह करे सघूं था पंहिंजी खे बणाइण में। ऐं उहा ई कमाल जी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह जेकॾहिं असां मुंहं जे दड़े जो, सोलर जो, वाघ भट जो नालो कोई बि खणो त पोइ उन जो नालो एतिरनि सदियुनि खां बाद में बि अॼु ज़िंदा आहे। इहो नाले जो कमाल आहे जेको उन नालो पैदा कयो जंहिं ते पाण ॻाल्हि पिया कईसीं। ऐं जेकॾहिं उन वक़्तु उहे एतिरो करे सघनि था जॾहिं एतिरो कुझु बि न हो। अॼु जंहिं दौर में गुज़रूं था पाण वटि सभु कुझु आहे, त पोइ असां केतिरो कुझु करे सघूं था, केतिरो कुझु बणिजी सघूं था। तंहिंजे करे इहे जेके बि चीज़ूं हूंदियूं आहिनि उहे सभु टीम वर्क सां हूंदियूं आहिनि, गॾियल हूंदियूं आहिनि ऐं गॾिजी करे हलण सां थींदियूं आहिनि। तंहिंजे करे असांजो सिस्टम असांखे फ्यूचर ते पंहिंजो पाण खे ज़रूरु कुझु न कुझु उन ते हुअणु खपे। असां जॾहिं बि अहिड़ी का मीटिंग करूं असांजो थिए
असांजो हिकिड़ो एजेंडा अहिड़ो हुजे जेको असां सभिनी जो गॾियल हुजे। हिकिड़ी चीज़ काई बि सिलेक्टेड करे अहिड़ी हुजे जंहिंते हर साल असां गॾिजी करे कुझु न कुझु कमु थियणु खपे, कुझु न कुझु अॻिते वधणु खपे। जेकॾहिं असां फ्यूचर खे खणी करे हलंदासीं त पोइ लॻंदो ईअं त शायदि फ्यूचर ॿियो हूंदो, पर हक़ीक़त में नालो पाण सभिनी जो ज़िंदा रहंदो, जेके बि गॾु हूंदासीं, जिते बि हूंदासीं। तंहिंजे करे कुदरत असांखे टई चीज़ूं समझ भरियूं ॾिनियूं। पहिरीं ॻाल्हि, न कुझु खणी आयासीं न खणी वेंदासीं, इहा बि हक़ीक़त आहे। इहा बि हक़ीक़त आहे, सभु कुझु असांखे संभालणो आहे। लात तालुक कुझु बि न आहे रहणो। कॾहिं असां ग़लती सां बि चऊं त असांजो कुझु बि न आहे, सभु कुझु असांजो आहे। असांखे ईअं ई रहणो आहे जीअं हिकिड़ो ड्राइवर या चौकीदार हूंदो आहे, नौकर हूंदो आहे। ड्राइवर असांजो कॾहिं न चवंदो कार मुंहिंजो, चवंदो मुंहिंजी कार आहे, पंहिंजी जान ॾेई छॾींदो, कार खे हथु लॻाइण न ॾींदो। जॾहिं हुनखे पतो आहे कार में मुंहिंजो ज़री बि कोन्हे, जंहिं वक़्तु मालिक खे मर्ज़ी पवे मूंखे नौकिरी खां कढी छॾे। लेकिन हू गोदाम ते चौकीदारी ते पंहिंजी जान ॾेई छॾींदो। असां में सभु उन मालिक जा चौकीदार खे पतो आहे सभु कुझु उनजो आहे, पर संभाल अहिड़ी ईमानदारी सां करणी आहे जो उहो सम्झे त मुंहिंजो वफ़ादार नौकर आहे, वफ़ादार पुटु आहे, असांखे हरूभर में उबतो नालो न अचे कॾहिं बि। ऐं उनजे लाइ जेका उनजी रहमत असांखे मिली आहे, असां उनजो सही इस्तेमालु कयूं, जीअं असांजो ईमानदार नौकर हूंदो आहे। ऐं उनजे लाइ असां हक़ीक़त में पाण खे ॾिसंदासीं, असांखे क़ुर्बानी बि न खपे, असांखे कुझु ॾियणो बि न पवंदो। असां जेके बि आहियूं, असां सिर्फ़ु पंहिंजी थोरी चाहत, उहा थोरी थोरी ॾियो न, असां उन में ई घणो कुझु ॾेई सघूं था। ऐं उहा चाहत जेका असां कुझु बि न कयूं। असां ॾिसंदा आहियूं, असां हर रोज़ु जेके बि आहियूं, जेतिरो खाइण पीअण में लॻाईंदा आहियूं महीने में असां सभु मिली करे हिकिड़ो पाण में ठाहियूं, जेतिरो महीने में असां खाईंदा पीअंदा पाण में कंपनी कंदा आहियूं। जेका असां सही सम्झूं या ग़लति उनखे बि मां कोन थो अचां। सिर्फ़ु महीने में 3 ॾींहंनि जो असां पंहिंजो उहो खाधो जेको सम्झूं हरूभरू ज़रूरत बि कोन्हे, उहो ख़र्चु जेको चऊं हरूभरू असांखे पुञ बि कोन ॾींदो, असां उहो छड़ो कढी करे कंहिं हिकिड़ी संस्था खे ॾींदा वञूं। असां एतिरो महल खड़ो करे सघंदा आहियूं जंहिं जेको अंदाज़ कोन्हे असांजो, एतिरो ई घणो कुझु आहे। हक़ीक़त में असां पंहिंजी वेस्टेज मां बि एतिरो घणो कुझु बहितर पैदा करे सघंदा आहियूं जंहिं जेको अंदाज़ न आहे। असां ॿियो कुझु बि न कयूं, सिर्फ़ु उहो असां ख़र्चो जेको असांखे लॻे यार सही आहे या ग़लति आहे, बसि उहो जेको थोरो ग़लति लॻे, थोरो खाधो, थोरो पीतो, थोरो उथी, थोरी वेठी, ग़लति बि न, थोरी चाहत खे घटाइणो आहे। ग़लति बि हुनखे असां नथा चऊं, न सही न ग़लति, सिर्फ़ु थोरो उनखे असां बहितर अंदाज़ में ॾियूं। असां माना इन जो असां अंदाज़ो लॻाए सघंदा आहियूं जंहिं मज़ो असांखे न लाभ न हानि, ॿई कुझु न चऊं था, हिक खे नथा चऊं। असां सिर्फ़ु उहो थोरो खणी करे किथे ॾियूं, असांखे मालिक किथे रखियो आहे, सिर्फ़ु बग़ैर लाभ ऐं हानि वारो थोरो कुझु में विझूं, असां महल खड़ो करे सघूं था। जेकॾहिं असां लाभ वारो ॾियणु शुरू कयोसीं त एतिरो लाभ मिलंदो जो असांखे न को हिते रोके सघंदो न हुते रोके सघंदो, असांजा स्वर्ग जा द्वार खुलियल हूंदा, असांजो सभु कुझु बहितर हूंदो। तंहिंजे करे असांजी जॾहिं बि अहिड़ी का मीटिंग हुजे कंहिंमें हिकु न हिकु एजेंडा असां अहिड़ो ज़रूरु रखूं जंहिंमें असां सभु मिली करे थोरो साथ, थोरो सहयोग या कुझु ॾेई करे असां उन चीज़ खे बि वधायूं। छाकाणि जॾहिं अहिड़ियूं गॾिजाणियूं थींदियूं नी, जॾहिं उनजो फाइनल डिक्लेरेशन अचे, उन का न का चीज़ अहिड़ी हुजणु खपे जेका ॿुधाइण जहिड़ी हुजे त असां सभु गॾु थियासीं त छा कयोसीं, गॾु थियासीं त छा थियो। किथे वञूं दुनिया में कोई पुछियो त सभई गॾु थियासीं, भई छा कयोसीं, कुझु ॿुधायूं त सही, कुझु चऊं त सही, कुझु ॻाल्हायूं त सही।
कंहिंखे कोई कन्वेंस त करे सघूं। तंहिंजे करे अहिड़ी सोच असांखे हुजणु खपे ऐं असां सभिनी इंसाननि खे मालिक सम्झ, बुद्धि, ज्ञान, ॼाण, अकुल, अमल, कर्म हली सभु कुझु ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे थोरो बहितर अंदाज़ में आणे सघंदासीं त पोइ असां घणो कुझु करे सघंदा। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो असांखे प्यार ऐं मोहबत सां गॾु कुझु कर्म खणी करे हलण सां असां उनखे घणो बहितर करे सघूं था। तंहिंजे करे असां सभु मालिक असांखे पंहिंजे नाले जे लाइ छॾियो आहे। कर्म जो आहे, कम जो आहे, सामानुनि जो आहे। असां न कुझु खणी आयासीं, न खणी वेंदासीं, पर सभु कुझु हूंदो उन्ही जो। पर कमाल जी चीज़ आहे, नालो असांजो हूंदो जंहिंजो कुझु बि न आहे, जंहिंजो उन्ही केॾे उन्ही पंहिंजो कमु पूरो करे छॾियो। भई आहे सभु कुझु उन्ही जो, पर नालो असांजो थींदो। तंहिंजे करे पंहिंजे नाले खे असां बि न छॾियूं, पंहिंजे खे बणाए करे रखूं, पंहिंजे खे ठाहे करे रखूं। छाकाणि उन वञूं त कुझु नालो खणी करे वञूं ऐं नाले जे लाइ असांजी डिक्लेरेशन में अहिड़ो कुझु ज़रूरु हुजणु खपे जंहिंमें असां कोई न कोई कार्य अहिड़ो ज़रूरु रखूं जिते जिते बि वञूं असां हिन कार्य जे लाइ, हिन कम जे लाइ गॾु थियासीं। तंहिंजे करे असांजो गॾिजाणियूं, इहो प्यार, इहो मोहबत, इहा ॿोली, इहा संस्कृति, इहो साहित्य, इहो सभु असां सां गॾु हूंदो। असांजो उथी वेठी असांजी दोस्ती, इहे बि सभु असां सां साण हूंदा। पर उन सां गॾु जॾहिं कार्य उन सां गॾु थींदो, कर्म उन सां गॾु थींदो, त पोइ कर्म ऐं सभु मिली करे असां सभु अहिड़ा थींदासीं जो नालो असांखे हिते बि रोशन रखंदो, उते बि रोशन रखंदो। असां सदाई सुखिया ऐं सताबा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। सो अॼु जी इन प्यार भरे मौक़े ते जंहिंमें पाण सभु सिंधी ख़ासि करे अक्सा जे प्लेटफॉर्म तां सुहिणा सिंधीअ सभिनी कार्यकर्ताउनि, परम प्यारे पिताम्बर, उनजे सभिनी साथियुनि इन प्यार भरे मौक़े खे मल्हायो ऐं सभिनी संतनि ऐं सॼी संगत खे गॾु करे इन कार्य खे सुहिणे नमूने बख़ूबी बहितर अंदाज़ सां सींगारे ऐं संवारे करे सभिनी खे इकठो कयो। उन प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त उन संस्थाउनि ऐं पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो इन गॾिजाणियुनि खे कर्मशील थी करे अॻिते वधायूं ऐं कार्य खे वधाईंदे उनखे 14 चंड लॻाईंदे असां वरी पंहिंजी उन ऊचाई खे छुहियूं ऐं वधीक बहितर अंदाज़ खे पायूं। सो अॼु जिन प्यार भरे अवसर ते सभिनी कार्यकर्ताउनि ऐं सॼी संगत खे इन कार्यक्रम जे प्यार भरे अवसर ते ऐं गॾियल कामयाबी ते जे सुहिणे नमूने खे सींगारियो वियो, सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब सिंह जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम। जय झूलेलाल।